जय झूलेलाल दोस्तों। अॼु असां ठाहींदासीं सिंधियुनि जो फेवरेट गुड़ जो वड़ो, जंहिंखे गुड़ गट्टा या गुड़ पाक बि चइबो आहे ऐं इनखे ॿियो बि चइबो आहे। नालो इन जो आहे, इंग्लिश में चवंदा आहिनि इनखे हनीकोम कैंडी। इहे असां नंढे हूंदे जाम खाईंदा हुआसीं त बिल्कुलु बाज़ार वांगुरु टेक्सचर बि आहे। ॾिसो इहो हनीकोम जो टेक्सचर जेको आहे इहो बराबरि घर में कीअं ठाहिजे, स्टेप बाय स्टेप मां तव्हांखे अॼु ॿुधाईंदसि। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। इहो उहो चैनल आहे जंहिं ते सिंधियत सां रिलेटेड सभु वीडियोस मां अपलोड कंदी आहियां, चाहे उहो सिंधी खाधो हुजे, सिंधी ट्रेडिशन हुजे, सिंधी कल्चर हुजे। हिकु हिकु वीडियो मुंहिंजे चैनल ते अवेलेबल आहे, त तव्हां ज़रूर ॾिसजो और पंहिंजे माइटनि ऐं दोस्तनि ताईं इहो वीडियो ज़रूर पहुचाइजो त हुनर मुस्कान का चैनल ते इहे वीडियोस अवेलेबल आहिनि। अचो त वीडियो शुरू था कयूं पिया। इहो गुड़ जो वड़ो ठाहिण ॾाढो आसान आहे। इन जे लाइ गुड़ जो इस्तेमाल करणो आहे। 300 ग्राम गुड़, थोड़ो सो पाणी, 2-3 चमचा तेल और 1 चमचो सोडा खई आहे। पकोड़नि जी सोडा जेका हूंदी आहे उहा। तई खणंदासीं, उन में विझंदासीं तेल, 2 खां 3 चमचा तेल विझंदासीं और उन में विझंदासीं 2 चमचा पाणी। पाणी विझी करे इन में असां विझंदासीं गुड़। गुड़ 300 ग्राम आहे ऐं गुड़ खे ॻारींदासीं। पहिरियों बाहि खे तेज़ रखिणो आहे, पोइ बाहि खे असां सिम करे छॾींदासीं। ॾिसो हाणे ॻरण चालू थियो त बाहि खे सिम करणो आहे। पोइ जीअं जीअं असां हिनखे ॻारींदासीं इन मां गज निकिरणु चालू थींदी। लॻभॻि 2 या 3 मिंटनि खां पोइ इनखे असां पाणीअ में चेक कंदासीं कि गुड़ असांजो सिजो आहे कि न। अगरि पाणीअ में विझण खां पोइ इहो सख़्तु यानी क्रिस्पी थी वञे थो, मतिलबु असांजो गुड़ जेको आहे चङी तरह पकजी वियो आहे। और अगरि नरम आहे, हथ लॻाइण खां पोइ पाणीअ में विधो आहे, ॾिसो त इहो हिन तरह अगरि नरम आहे मतिलबु अञा इहो न पकजियो आहे। अञा हिनखे असां भुनंदासीं और सिजाईंदासीं। विच में ईअं असांखे 2-3 दफ़ा चेक करणो आहे। जंहिं स्टेज ते इहो गुड़ जेको आहे क्रिस्पी थी वेंदो, मतिलबु उहो परफेक्ट स्टेज आहे। उन खां पोइ असां हिन में बेकिंग सोडा विझंदासीं। सो मां हिन में पाणी में विझी ॾिठो आहे, इहो अञा नरम आहे। जेॾी महिल हिन तरह क्रिस्पी थी वेंदो, ॾिसो पाणीअ में विधोसीं और हिन जो कलर जेको आहे थोरो डार्क थी वेंदो और तव्हां हुनखे हथ में खणंदो न, बिल्कुलु असां हिनखे ब्रेक करे सघंदासीं। ॾिसो हिन तरह बिल्कुलु क्रिस्पी थी वेंदो। त इहो असांजो गुड़ जेको आहे चङी तरह पकजी वियो आहे। हाणे हिन में असां विझंदासीं बेकिंग सोडा 1 चमचो। और इहो प्रोसेस जाम फास्ट हूंदो आहे। बिल्कुलु कटोरनि खे ग्रीस करे रखिणो आहे या मोल्ड्स खे। जीअं बेकिंग सोडा विझंदासीं फटाफट हिनखे घुमाइणो आहे और हिननि खे कटोरनि में, प्यालनि में या जेको तव्हांखे मोल्ड यूज़ करणो हुजे उन में विझणो आहे। और बिल्कुलु प्रोसेस जेको आहे ॾाढो फास्ट थींदो आहे इहो। मां हिननि खे ग्रीस करे रखियो, थोरो सो तेल हयो आहे। फटाफट विझी इन जे मथां असां विझंदासीं पीसियल सौंफ। सोडा विझण सां जेको हनीकोम जो टेक्सचर आहे उहो बराबरि हिन में ईंदो। ये सौंफ विझी रही आहियां मां पीसियल। और कलाक खनि हिनखे असां ॿाहिरि ई रखंदासीं, फ्रिज में न। कलाक में इहो सेट थी वेंदो और आसानी सां पोइ डिमोल्ड थी वेंदो आहे। अगरि नथो निकिरे त छुरी खणी करे पासनि खां घुमाइजे त फटाफट इहो डिमोल्ड थी वेंदो। सो हिन तरह इहो गुड़ जो वड़ो नंढे हूंदे असां जाम खाईंदा हुआसीं। ॾिसो मां तव्हांखे टोड़े ॾेखारियां थी, केॾो बढ़िया टेक्सचर आयो आहे। घर में बिल्कुलु ॿाहिरि वांगुरु वड़ो असां ठाहे सघंदा आहियूं। साॻियो ई हनीकोम जो टेक्सचर। नंढे हूंदे इहो असां जाम खाईंदा हुआसीं। कंहिं कंहिं इहो वड़ो खाधो नंढे हूंदे, मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूर ॿुधाइजो। अगरि तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे त उनखे लाइक कजो, शेयर कजो और सब्सक्राइब कजो। फेसबुक और इंस्टाग्राम ते मूंखे ज़रूर फॉलो कजो और मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद। जय झूलेलाल।